नाज़रीन नवाज़ आगे कंदासीं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी में विछोटूं पैदा थी वियूं आहिनि। 15 अक्टूबर ताईं मामला न ठहिया त रोडनि ते जोडो कराटो थींदो। शेख रशीद अहमद ट्वीट कंदे चयो आहे त अहम उहिदनि जे मसइले ते पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में अंदरूनी जंग हली रही आहे। सही वक़्त ते सही फ़ैसिलो न करण सबबि MQM जी सियासत संदनी ॻिची में पइजी वई आहे। वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे। ख़बर अवां से शेयर कयूं पिया। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी में विछोटियूं पैदा थी वियूं आहिनि। 15 अक्टूबर ताईं मामला न ठहिया त रोडनि ते जोडो कराटो थींदो। शेख रशीद अहमद ट्वीट कंदे चयो आहे त उहिदनि जे मसइले ते पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में अंदरूनी जंग हली रही आहे। सही वक़्त ते सही फ़ैसिलो न करण सबबि MQM जी सियासत संदनी ॻिची में पइजी वई आहे। वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे।